बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना जो क्रोध बरकरार, वधीक 1085 नवा केस निर्वार, 196 बणिया अजल जो शिकार। पंजाब में 4195, सिंध में 3053, KPK में 1276, बलूचिस्तान में 465, गिलगित में 281, इस्लामाबाद में 185 ऐं कश्मीर में 50 माण्हू कोरोना में वरतल। 2066 चाक थी विया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास। कोरोना जी मौजूदा सूरत हाल ते गौर वीचार। वज़ीर आज़म पाकिस्तान एहसास राशन पोर्टल भी बाक़ायदा जारी करे छॾियो। डॉक्टर सानिया नश्तर पारां पोर्टल बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह लाड़काने पहुतल। कमिश्नर ऑफिस लाड़कानो में इजलास। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वीडियो लिंक ते शिरकत। इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वज़ीरनि, सीनियर वर्कर्स ऐं ऑफिसर्स जी शिरकत। मुराद अली शाह जी बिलावल भुट्टो ज़रदारी सां मौजूदा सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट। सिंध जे वॾे वज़ीर पारां लाड़काने शहर जो भी दौरो। पुलिस मोबाइल में 5 पुलिस एहलकारनि खे ॾिसी कावड़जी पियो। 3 ॼणनि खे मोबाइल खां लहण जो हुकुम। समाजी विथी खे यकीनी बणाइण जूं सख़्त हिदायतूं। लाड़काने में पुलिस पारां बीमार ॿार खे खणी वेंदड़ पीउ खे अस्पताल ॾांहुं वञण जो दग न ॾियण ते गोली मार घिटी जो रवासी अब्दुल गफ़ार मेमण जो पुलिस आॾो एहतजाज। पुलिस ऑफिसर पारां गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ते शहरी आपे खां ॿाहिरि। ॿार खे कुझु थियो त पुलिस ज़िम्मेदार हूंदी। सहाफ़ियुनि जे पहुचण ते पुलिस खेसि रस्तो ॾेई छॾियो। अॻूणे गवर्नर पंजाब सरदार लतीफ़ खोसा सखर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ सिंध सरकार पारां वरतल उपाउ साराह जोगा आहिनि। वफ़ाक़ इन बाबति संजीदा कोन्हे। असां जेल ऐं सख़्तियूं ॾिसी चुका आहियूं। हाणे मुख़ालिफ़नि जो वारो आहे। नेब जी कारकर्दगी ज़ीरो आहे। माण्हुनि जूं ज़मानतूं थियनि पयूं। सुभाणे ख़ुर्शीद शाह जी बि ज़मानत थी वेंदी। नवाबशाह में शहरियुनि खे कोरोना खां आगाही ॾियण बाबति लेडीज़ पुलिस मैदान ते निकिरी आई। लाउड स्पीकर ज़रिए शहरियुनि खे हिफ़ाज़ती तदबीरनि ते अमल ऐं इंतज़ामिया सां सहकार करण जी अपील। ठुल में राशन न मिलण ख़िलाफ़ पोरियतनि जो एहतजाज। MPA ठुल ऐं चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ख़िलाफ़ नारेबाज़ी। जैकबाबाद में सदर पुलिस जी उमरानी लाड़ो वटि कार्रवाई। 15 किलो चर्स हथ। औरत समेत 2 जवाबदार गिरफ़्तार। केस दाख़िल। मसमात वडेरी ॾाहाणी ऐं मंगल मरेटो बलोचिस्तान खां मोटरसाइकिल ते 15 किलो चर्स खणी अची रहिया हुआ। ॻुझे इतला ते कार्रवाई कई वई। SHO असगर अली तुनियो। सजावल में बुख जो सतायल पोरियत तबिको रोडनि ते निकिरी आयो। औरतूं बि एहतजाज में शामिल। नेशनल हाईवे ब्लॉक करे छॾियो। हाणे वधीक बुख बर्दाश्त नथी थिए। पोरियतनि जूं दाहूं। चुल्ह वेझो ॻोठ अमीर बख्श खोसो में चुल्ह मां चिणिंग उथण सबबि बाहि भड़की पई। मंज़ूर लाशारी ऐं अब्दुल करीम खोसो जा घर सड़ी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। जैकबाबाद वेझो ॻोठ अब्दुल्ला फ़कीर में बाअसरनि पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ टालाणी बिरादरी जे मर्द तोड़े औरतनि जो क़ुरान पाक खणी एहतजाज। बाअसरनि पारां व्याज जे पैसनि में ज़मीन फॿाई वई आहे। असल रक़म समेत व्याज भी अदा कयो आहे, पर बाअसर कब्ज़ो ख़ाली न पिया कनि। SSP नोटिस वठे। मुतासिरनि जी अपील।
ही हुई हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।